अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां है अब्दुल वकाल को अमीर ॾिसी रहिया आहियो भाई साहब पीर जो ॻोठ। ख़बरुनि जो सिलसिलो जारी पीर जे ॻोठ खां। म्यूनसिपल कमेटी पीर जे ॻोठ में GDA उम्मीदवार 7 वार्डनि खे ॿुहारे छॾियो। म्यूनसिपल कमेटी पीर जे ॻोठ जे वार्ड नंबर 1 ते GDA उम्मीदवार सरफराज़ भंड 1456 वोट खणी कामयाब। PP उम्मीदवार नादर राव जो 280 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 2 ते GDA उम्मीदवार शाह मर्दान शाह 1142 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त PP उम्मीदवार अफशां सूमरो 122 वोट खणी सघी। वार्ड नंबर 3 ते GDA उम्मीदवार अब्दुल गफ़ार मेमण 1231 वोट खणी कामयाब थी वियो। PP उम्मीदवार सैयद आफ्ताब शाह राशिदी सिर्फ़ 333 वोट खणी हाराए वियो। म्यूनसिपल कमेटी पीर जो ॻोठ जे वार्ड नंबर 4 ते GDA उम्मीदवार नसीर फ़कीर लाड़क 477 वोट खणी कामयाब रहियो, जॾहिं त PP उम्मीदवार सैयद जावेद शाह नकवी सिर्फ़ 177 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 5 ते GDA उम्मीदवार शौकत खाशकेली 635 वोट खणी कामयाबी माणी, जॾहिं त PP उम्मीदवार मुख्तार खाशकेली सिर्फ़ 200 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 6 ते GDA उम्मीदवार नूर मोहम्मद धारे जो 604 वोट खणी कामयाब थी वियो। PP उम्मीदवार सैयद अबू बकर शाह राशिदी 320 वोट खणी पोइते रहिजी वियो, जॾहिं त वार्ड नंबर 7 ते GDA उम्मीदवार अब्दुल बारी मेमण 873 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त PP उम्मीदवार सैयद सजाद शाह सिर्फ़ 73 वोट खणी सघियो आहे। अहिड़ी तरह सां म्यूनसिपल कमेटी पीर जे ॻोठ जा 7 वार्ड GDA पीर जे ॻोठ जा 7 वार्ड GDA उम्मीदवार ॿुहारे विया आहिनि। रिपोर्टर अब्दुल हई लाखो पीर जो ॻोठ।